सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। इन जो मतलब तो मां पुछण आयो आहियां तोखां इहा कहिड़ी हरकत कई तो? कहिड़ी हरकत? घणो मासूम थियण जी कोशिश न कर। हिकु त पर्ची, ॿियो वरी अॼुकल्ह ॿियनि जो कमु बि चुराई पियो। मूं कंहिंजी रिपोर्ट न चुराई। या समूरी रिपोर्ट मूं पाण ठाही आहे। तोखे कीअं ख़बर पई त कहिड़े प्रोडक्ट ते रिपोर्ट ठाहिणी आहे? तव्हां मूंखे ॿुधायो कोन। मूं रिसेप्शनिस्ट खां पुछी वरितो। ऐं जॾहिं तोखे इहा ख़बर हुई त रिपोर्ट मां पे थो ठाहियां त तूं कीअं रिपोर्ट ठाही? ऐं जॾहिं मां प्रिंट कढाइण वारो हुयुमि त तो जब्बार साहब खे रिपोर्ट ॾेई छॾी। सच पुछ त तुझी रिपोर्ट में काफ़ी मसला हुआ। तू मार्केट रिसर्च ठीक तरह ना कई। इहो तूं कीअं थो चई सघीं? तुझी रिपोर्ट पढ़ी मूं। काफ़ी फारिग रिपोर्ट ठाही आहे तो। तुंहिंजी इहा हिम्मत। जब्बार साहब तव्हांखे सॾनि पिया। हा तव्हां हलो मां अचां थो। सर तव्हां सॾियो? जी सर। बे मां रिपोर्ट ॾिठी आहे। इन साॻ में जो मां इन रिपोर्ट जे बारे में कुछ चवां, मूंखे एक सवाल जो जवाब ॾे। जी जी पुछो। छा तूं वाकई उन यूनिवर्सिटी मां मार्केटिंग जी तालीम हासिल कई आहे जेका तूं पंहिंजी CV में लिखी आहे? जी जी बिल्कुल सर। तव्हांखे को शक आहे छा? हाँ मूंखे शक आहे, छो त मूंखे नथो लॻे जहिड़े मयार जी तालीम उन यूनिवर्सिटी में ॾिनी वेंदी आहे उहो मयार तुंहिंजे कम में बि हुजे। सॉरी सर, इहा मुंहिंजी पहिरीं जॉब आहे। मां अञा कमु सिखां पियो। अगरि कम में मूंखां का ग़लती थी आहे त सॉरी, मूंखे माफ़ करे छॾियो सर। माफ़ी? कहिड़े ॻाल्हि जी माफ़ी? मां जहिड़ी तालीम जी ॻाल्हि करे रहियो आहियां उहा त घणी मामूली आहे। तूं जहिड़ी रिपोर्ट ठाही आहे उहा कंहिं वॾे कंपनी जे CEO जे वस में बि न आहे। जी? जेतिरी तफ़सील सां तूं हे रिपोर्ट बणाई आहे कंपनी जी तारीख़ में अॼु ताईं कंहिं बि न बणाई आहे। गुड, वेरी गुड वसी। थैंक यू सर। अच्छा हे ॿुधा जो तुंहिंजी पगार घणी आहे? सर 25,000। अॼु खां तुंहिंजी पगार डबल। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।